नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जहडो में खबर ॾींदा हलूं त जहडो स्टेशन रोड ते क़ाइम छपरा मार्केट खे गैस सिलेंडर जे धमाके सबब बाहि लगी वई है, जंहिंमें 19 दुकान, होटलूं, केबिनूं, रेड़ा, सामान समेत सड़ी रख थी आहिनि। दुकानदारनि खे लखे रुपए जो नुक़सान पहुतो है। जहडो तालुके इंतज़ामिया मुतासिरनि जी मदद ऐं थियल नुक़सान जो अज़ालो करण लाइ 19 मुतासिर दुकानदारनि जी रिपोर्ट DC ऑफिस मीरपुर ख़ास ॾांहुं मोकिली, पर 1 महीनो गुज़रण बावजूदि ज़िले इंतज़ामिया बाहि मुतासिर दुकानदारनि जी का बि वाहर न कई है, जंहिं सबब मुतासिर थियल दुकानदार सख़्त परेशान आहिनि। मुतासिर दुकानदारनि जो चवणु आहे त बाहि वाक़े सबब संदसि रोज़गार जा ज़रिया सड़ी रख थी विया आहिनि। लखें रुपए जो नुक़सान पहुतो है, पर महीनो गुज़रण बावजूदि कंहिं बि वाहर न कई है। हिननि चयो त वाक़े बाद असांजा तफ़सील ऐं थियल नुक़सान जा अंग अखर मुख़्तियारकार जहडो DC मीरपुर ख़ास खे लिखी मोकिलिया आहिनि, पर DC मीरपुर ख़ास महीनो गुज़रण बावजूदि असांजी मदद करण लाइ तयार न आहे। हिननि कमिश्नर मीरपुर ख़ास समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी थियल नुक़सान जो अज़ालो करे असांजी मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।